भाई समाधि करे जो चलो आयो लाल सभई चो आशीर्वंदन जो साईं आज तो पुजाई झूलन आही सच्चो झूलन आही झूलन आही सच्चो झूलन आई आयो लाल सभई तो झूले करोड़ करोड़ अर्ब अर्ब अनगिनत वाधायूं। हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि 27 तारीख़ आर्तवार जी ॾींहुं 11 थी पए 40 साल जो 40 ॾींहुं थो पए त हुन 40 ॾींहुं आर्तवार ॾींहुं मुक़ररु कयो वियो आहे जो सभिनी जी ॿारनि जी ऑफिस वारनि जी छुट्टी रहंदी आहे सॼे ॾींहं जो धूमधाम सां प्रोग्राम अथव हिकु तालियूं वॼाइजो न आर्तवार लाइ हुन 40 लाइ धूमधाम सां सॼो ॾींहुं प्रोग्राम मतिलबु सुबुह 8 लॻे जोत लॻी सघंदी उहो लगातार पूरो ॾींहुं हली करे ॿिए ॾींहुं समापन आहे सुबुह 8, 9, 10 जे विच में अमृत वेले सोचियो वियो आहे जोत परवान करण जो मंदर में छोकी असां हर बार ॾिठो आहे पुष्कर वेंदा आहियूं कानोता वेंदा आहियूं साईं जी जोत परवान करण त कुझु सच्चा सेवादारी अहिड़ा आहिनि जिन मन में आश्चर्य अची वञे आहे कि असांजे कोन वठी आहे ॻाल्हि त हिन बार बाबे साहब जो हुकुम हो कि जोत परवान जेका थींदी सॼी संगत जे विच में थींदी ऐं अमृत वेले थींदी आयो लाल सभई चओ लाल सभई चओ भाभी